नाज़रीन, हैदराबाद के शहरन के रमज़ानुल मुबारक से बिलारे महीने में महांगाई खां रिलीफ ॾियण लाइ मेयर हैदराबाद पारां रमज़ान बजट लगाई वई आहे। इन हवाले सां ॾिसूं था हैदराबाद मां ज़ाकिर लगारी जी रिपोर्ट। हैदराबाद के शहरन के रमज़ान के बलारे महीने में महंगाई खां रिलीफ ॾियण लाइ मेयर हैदराबाद पारां रमज़ान बचत बाज़ार लगाई वई आहे, जंहिंजो इफ्तिताह मेयर काशिफ शोरे कयो। आज तमाम बेहतरीन मूं जॾहिं स्टॉल ते वियुसि त स्टॉल ते मुंहिंजे रश थी ऐं स्टॉल वारनि खां पुछो त पहिरीं ॾींहुं जो कलो ॾींहुं हो उन ॾींहुं उन्हनि जी 4 लख रुपया सेल थी हुई। असांजी कोशिशि हुई त पहिरीं रमज़ान खां बाक़ाइदा स्टार्ट थिए। अॼु जीअं तव्हां ॾिसो पिया हिते रश बि आहे, भीड़ बि आहे, हिते माण्हू ख़रीदारी बि कनि पिया ऐं मूं अॼु ख़बर वरिती इन्हनि खां त हेड़ा हेसिताईं बि इन्हनि जी काफ़ी सारी सुठी सेल थी आहे काफ़ी स्टॉलनि ते। मुंहिंजी कोशिशि आहे त इहे स्टॉलनि ते अञा प्रोडक्ट्स कुझु शयूं जेके आवाम खे खपनि थियूं, जेकी ज़रूरत आहिनि, जेके माण्हू अचनि था पुछा कनि था, डिमांड आहिनि माण्हुनि जी, जिते जिते न आहे त उहा बि शइ हिननि खे चयो आहे। चैम्बर ऑफ कॉमर्स साईं अदिल साहब मूंसां गॾु आहे, उनखे बि रिक्वेस्ट कंदुसि त उहे शयूं अञा हिते वधीक प्रोवाइड हिननि सां ट्रेड वारनि सां ॻाल्हाए, शॉपकीपर सां ॻाल्हाए करे उहे वधीक हिन प्रोवाइड करे जीअं का बि शइ ते कमी न थिए। ऐं रेट जी त हिते 20 खां 60% डिस्काउंट ॾियनि पिया, जेको आवाम खे तमामु सुठो रिलीफ मिले पियो। हैदराबाद के शहीद मिल्लत पार्क में लगायल बचत बाज़ार में खाद खोराक मेवन ऐं भाॼियुनि समेत आम वापे जी शयुनि जा स्टॉल लगाया विया आहिनि, जिते शहरी वॾे पैमाने ते ख़रीदारी कंदे नज़र अचनि था। जीअं त तव्हां ख़बर आहे, रमज़ान शरीफ़ ईंदे ई ज़ाहिर सी ॻाल्हि आहे ग़रीब मां ग़रीब तबिको बि कोशिशि कंदो आहे त उहो पंहिंजे घर में कुझु न कुझु मतिलबु इफ़्तारी जे टाइम ते अहिड़ो कनि। ऐं जीअं हिन महांगाई जे दौर में ही बचत बाज़ार मां सम्झां थी हिकिड़ो वॾो रिलीफ पई ॾिए उन ग़रीब मज़दूर खे, जेको ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिकु वक़्त जी माना मानी बि असां वॾी मुश्किल सां हासिलु करे सघंदा आहियूं। ही तमामु हिकिड़ो सुठो स्टेप आहे, सुठो फ़ाइदो आहे हर उन आम माण्हू जे लाइ बि जंहिंजे पहुच खां अटो खंडु पती बि परे थी विया आहे। हिते बि असां जेको विज़िट कयो ऐं कुझु परचेसिंग कई आहे त हुन में ख़बर पई आहे तक़रीबन 30 खां 40% जेको सो डिस्काउंट आहे, जेको उहो ग़रीब आवाम लाइ हिकिड़ो तमामु सुठो जेको सो रिलीफ आहे। हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन पारां हैदराबाद के वापारियुनि ऐं सनतकारनि जे सहकार सां लगायल बचत बाज़ार के रमज़ान दौरान आवाम जी सहूलत लाइ मिस्बत करार ॾिनो पियो वञे। कैमरा टीम सां गॾु ज़ाकिर लगारी, धरती टीवी न्यूज़, हैदराबाद।